रूसी कहानी पीयू। तर्जुमो इब्न हयात पंवर। सिज जा कमज़ोर ऐं माठा किरणा हिकु कासिक ॻोठ जे आस पास सरसब्ज़ खेतनि ऐं वणनि जे पननि ते पइजी रहिया हुआ। भरिसां हिकु ॿेड़ी बीठल हुई जंहिंमें वेही मूं डान दरिया जे पार वञण ते घुरियो। तकिड़ो तकिड़ो हलणु लॻुसि। दरिया जे किनारे वारी वारियासी ऐं सैलाबी ज़मीन ते वणनि जे ॻरी वियल टारिन ऐं पननि जी गंदी बांस अची रही हुई। पेचरो तमामु अणलखो हो, गोया भॼायल सहे वांगुरु हितां हुतां वर वकड़ खाईंदो रहियो हो। थकल ऐं लालाई मायल सिज ॻोठ खां हिन भेरे पंहिंजी समूरी रंगीननि समेत ॾिसंदे ॾिसंदे ॼण कंहिं क़ब्रिस्तान में दफ़नाइजी वियो ऐं शाम जी हल्की काराण सुकल वणनि मंझां मुंहिंजो पीछो करणु लॻी। ॿेड़ी दरिया जे किनारे ते लंगर अंदाज़ हुई। उन हेठियां लहरूं खाईंदड़ नीरो पाणी गड़गड़ करे वेही रहियो हो ऐं वंझ बेतरतीबी सां हेॾां होॾां थींदे लोह जे कड़नि सां टकराइजी चरड़ चरड़ करे रहियो हो। मलाह ॿेड़ी जे अंदरां साई ॼारी जी ॼमियल तह मां पाणी कढी ॿाहिरि उछले रहियो हो। हुन पंहिंजो कंध मथे कयो ऐं पंहिंजी पीलियुनि अखियुनि सां मूं ते हिकु नज़र विधी ऐं उदासाई मां पुछियो, पार वञणु थो चाहीं? 1 मिंट में वठी हलंदो साईं, रुगो लंगर खोल। पाण ॿई ॿेड़ी खे संभाले सघंदासीं? हा, पाण खे ई कोशिश करणी पवंदी। जल्द कर, जीअं ऊंदहि न थी वञे। थी सघे थो त को ॿियो बची निकिरे। मलाह पंहिंजी पतलून जे पांचनि खे मथे कंदे मूं ते ॿीहर निगाह विधी ऐं चवणु लॻो, तूं हिते जो त मालूम नथो थी, किथां अची रहियो आहीं? फौज मां? हुन पंहिंजी टोपी लाहे ॿेड़ी ते रखी ऐं पंहिंजे वारनि खे झटके सां पुठियां कयो ऐं पंहिंजा पीला ॾंद ॾेखारे मूंखे अखि भॻी। मोकल ते वञी रहियो आहीं या लिकी छुपी? मूंखे ख़बर आहे। न, मूंखे छॾियो वियो आहे। असांजी सारी कंपनी खे फ़ौजी ख़िदमत खां आज़ादु कयो वियो आहे। ईअं चओ, पोइ त तुंहिंजो ज़मीर साफ़ आहे। असीं ॿेड़ी हलाइण वेठासीं। डान ॼण असां सां मज़ाक़ करे रहियो हो। नदी जो वहिकिरो किनारनि वारनि ॿूटनि खां जीअं पोइ तीअं परे वठी हलणु लॻो। पाणी जूं छोलियूं ॿेड़ी जे किनारनि खे लॻी आवाज़ करे रहियूं हुयूं। ॿेड़ाए ते जूं उघाड़ियूं टंगूं जिन ते नीरियूं नसूं उभरियल हुयूं संदसि मज़बूत उज़वनि जी शाहिदी ॾेई रहियूं हुयूं। हुनजूं ॿाहूं डिघियूं ऐं सुकल हुयूं ऐं आङुरियुनि जा जोड़ निहायत सख़्त थे ॾिठा। अभरड़ो माण्हू सुकल कुल्हा ऐं झुकियल पुठा ज़ाहिर में त ॿेड़ी खे ॾाढी अढंगाई सां हलाए रहियो हुयो, पर वंझ जा छेड़ा निहायत तेज़ी ऐं सफ़ाई सां लहरुनि खे चीरींदे पाणी जी गहराइनि में अची वञी रहिया हुआ। संदसि ऊनी गंजी मां पाणी पघर ऐं तमाक जी गंदी बू अची रही हुई। ओचितो हुन वंझ खे रोकियो ऐं मूं ॾांहुं मुंहुं फेराए चवणु लॻो, शायदि हाणे पाण अॻिते वधी न सघूं। ॿेड़ी वणनि में फासी पई आहे। ॾाढो बुरो थियो। हिकु तेज़ छोली ज़ोर सां ॿेड़ी खे अची लॻी ऐं ॿेड़ी खे अहिड़ो ख़तरनाक लोॾो आयो जो असांखे वणनि जी टारियुनि ॾांहुं गहले वियो। अधु कलाक खां पोइ असीं उन्हनि वणनि जी टारियुनि में तमामु बुरी तरह विचड़ी वियासीं। सिड़ फाटी चुका हुआ ऐं उन्हनि जा टुकर लोह जे कड़नि सां अटकी लड़की रहिया हुआ। ॿेड़ी जे पासे में हिकु टुंगो जंहिंमां पाणी बुड़का ॾेई अंदरि अची रहियो हो। असां वणनि ते ई राति गुज़ारण जो फ़ैसिलो कयो। मलाह मुंहिंजे भरिसां झुकियो वेठो हो। हुनजा पेर हिकु टारी खे चौधारी भिकोड़े बीठा हुआ। हू पाइप मां दूंहों कढी रहियो हो ऐं पंहिंजे मथां झंगली पखियुनि जे उॾामण जो आवाज़ खे ॿुधी रहियो हो, जेके ऊंदहि खे चीरींदे पंहिंजे आखिरनि ॾांहुं वञी रहिया हुआ। तॾहिं चइबो त तूं घर वञी रहियो आहीं। हा, भल वञ, जो तुंहिंजी माउ ज़रूरु तुंहिंजो इंतज़ारु कंदी हूंदी। हुनजो बच्चो पीरी जो सहारो घर अची रहियो आहे। हींअर घर बि खेसि आराम बख़्शींदो। हुनजी पोढ़ी दिलि में ज़रूरु हरारत पैदा थींदी, मगर ख़ैर, तोखे इन जी कहिड़ी परवाह। हुन तुंहिंजी यादि में कीअं न सारियूं रातियूं लुड़क वहाया हूंदा। तोखे छा ख़बर, अवीं सभु अहिड़ा ई थींदा आहियो जेसीं पाण बचण वारा न थियो। अव्हां खे पीउ माउ ते ज़रूरु बि क़यास न ईंदो। ॿुध, इतफ़ाक़ सां कंहिं ज़ाल खां मच्छी सफ़ा कंदे पितो फिसी पवे ऐं तूं उन मच्छी जे शोरवे जो ढुक भरीं त ॻीहण महिल केतिरो न कड़ो थींदो। इहो ई मुंहिंजो हाल आहे। मां जियां थो, मगर ज़िंदगी जो जेको गिरह खणां थो सो कड़ो महसूस थिए थो। मां हुनखे ॻीही वञां थो, बर्दाश्त करियां थो, मगर कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां, ऐं ज़िंदगी अञा तुंहिंजे खेल ख़तमु थियण में अलाए केतिरी देरि आहे। तूं असांजे हिन मुल्क जो न आहीं, अजनबी आहीं। सच चओ, छा मुंहिंजे लाइ इहो बहितर न थींदो त पाण ई पंहिंजी ॻिची में फाही जी रसी विझां? मूंखे हिकु छोकिरी आहे, नताशा हुनजो नालो आहे, 17 सालनि जी। हा, फ़क़ति 17 सालनि जी। हू मूंखे चवंदी आहे, बाबा तोसां गॾु खाधो खाइणु मूंखे नथो वणे जॾहिं तुंहिंजनि हथनि खे ॾिसंदी आहियां।
हू मूंखे चवंदी आहे तॾहिं मूंखे यादि ईंदो आहे त तो इन्हनि ई हथनि सां भाइरनि खे खून कयो हो त उन वक़्तु मुंहिंजी निड़ी सुकी वेंदी आहे। मगर छोकिरी ही नथी सम्झे त इहो सभु मूं संदसि लाइ कयो हो ऐं ॿियनि ॿचनि ख़ातिर। मुंहिंजी शादी नंढी वही में थी। ख़ुदा मूंखे ज़ाल अहिड़ी ॾिनी जा रुॻो सहन वांगुरु ॿार ॼणींदी हुई। हुन हिक ॿिए पुठियां 8 ॿारनि जो बोझ मुंहिंजे मथां उछले विधो। उन्हनि जा बि त मूंखे पेट भरणा हुआ। आख़िर नाए ॿार संदसि हयाती वरिती। ॿार त आसानी सां ॼणाई पर 5 ॾींहंनि खां पोइ मरी वई ऐं मां अकेलो रहिजी वियुसि। ख़ुदा उन्हनि मां कंहिंखे बि पंहिंजो न कयो, जेतोणीकि मूं लाइ घणियूं ई दुआऊं घुरियूं। एवान सभिनी खां वॾो छोकिरो हो। हुनजी शक्ल मूंसां घणो मिली जुली थिए। कारा वार, साॻियो नक, साॻियो रंग, मतिलबु त हू हिकु बेहद सुहिणो कास्की नौजवान हो। ऐं ॿियो छोकिरो एवान खां 4 साल नंढो हो। अछाण ते मायल भूरा वार ऐं अखियूं नीरियूं नीरियूं। हुनजो नालो हो डियानीलो ऐं हू मुंहिंजो दादलो पुटु हो। मूं एवान जी शादी ॻोठ मां ई कराए छॾी। हुनजो पुटु बि ॾाढो वणंदड़ हो। उनखां पोइ डियानीलो लाइ को मुनासिब घर ॻोल्हे रहियो हुअसि। ओचितो ई बदअमनी शुरू थी वई। असांजे ॻोठ वारनि सोवियत जे ख़िलाफ़ बग़ावत कई। एवान मूं वटि डोड़ंदो आयो, बाबा बाबा मूंसां गॾु सुर्ख फ़ौज में शामिल थी वञ, मां तोखे इल्तिजा थो करियां, मसीह जो कसम असांखे सुर्ख फ़ौज जो साथ ॾियणु खपे। हू हक़ ते आहिनि ऐं इंसाफ़ लाइ विड़ी रहिया आहिनि। डियानीलो पंहिंजो वाइस शुरू कयो। ॿई घणी देरि ताईं मिंथूं ऐं ज़ोर कंदा रहिया। मगर मूं चयो, मां अव्हांखे नथो रोकियां, तव्हांखे जिते वणे उते वञी सघो था, लेकिन मूंखे हिते ई रहंदसि। मूंखे हिते अञा 7 जा पेट भरणा पिया आहिनि। हू हलिया विया। ॻोठ में माण्हू हथियारबंद थी रहिया हुआ। जंहिंखे जो कुझु मिलियो उहो हुन खयो। महाज़ ॾांहुं चवंदा मूंखे पाण सां वठी हलिया। मूं भरियल चौवाटे ते बीह निहायत आजिज़ी सां इल्तिजा कई। हमवतनो, तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मां 7 ॿचनि जो पीउ आहियां। घर में 7 ॿचा रलिन में पिया आहिनि। जेकॾहिं मरी वियसि त उन्हनि खे केरु संभाल कंदो, उन्हनि खे केरु ॾिसंदो? पर कुझु असरु न थियो ऐं मूंखे ज़बरदस्ती झले भर्ती कयो वियो। मोर्चो असांजे ॻोठ खां ज़्यादा परे कोन हो। हिकु ॾींहुं नाताल खां कुझु अॻु के क़ैदी आंदा विया। डियानीलो मुंहिंजो प्यारो पुटु बि उन्हनि में हो। उन्हनि खे कप्तान वटि हाज़ुर करण खां अॻु बाज़ार में घुमायो वियो। सभु कासिक पंहिंजनि घरनि मां निकिरी डोड़ी आया। ख़ुदा मदद। हिकु हंगामो मची वियो। मारियो, न छॾियो उन्हनि खे, बुज़दिल, कमीना। इजो पुछा बैदि वापसि ईंदा त असीं खेनि सुम्हारे छॾींदासीं सवाइ कंहिं मज़हबी रस्म जे। मां उते बीठो रहियुसि। पेर ॾकी रहिया हुआ, पर मूं संदनि अॻियां ज़ाहिर थियणु न ॾिनो त को डियानीलो लाइ मुंहिंजी दिलि तड़पी रही आहे। मूं कास्कनि खे पंहिंजी तरफ़ इशारा कंदे ई फुस फुस कंदे ॾिठो। सार्जेंट मेजर आरकाशा मूं ॾांहुं वधियो। कीअं मकी इशारा? हिननि कम्यूनिस्टनि खे ख़तमु करण में असांजो साथ ॾींदे न? छो न, ज़रूरु, खूनी, बदमाश, दरिंदा, मूं चयो। चङो वठी संगीन बीठो रह दरवाज़े जे वेझो। हुकुम ॾींदे हुन मानाख़िज़ निगाहुनि सां मूं ॾांहुं ॾिठो। असीं तो ते नज़र रखंदासीं, मूंखे इशारा। होशियार रहिजां मुंहिंजा दोस्त, ॿी सूरत में तो ते निहायत सख़्ती कई वेंदी। मां दरवाज़े जे साम्हूं बीह रहियुसि ऐं हीउ भयानक नज़ारो मुंहिंजी अखियुनि अॻियां फिरणु लॻो। मुक़दस मरियम, ख़ुदावंद यसू जी माउ, छा पंहिंजे हथनि सां पंहिंजे ई ॿचे खे क़तलु करणो पवंदुमि? गार्ड रूम मां गोड़ ॿुधण में आयो। कैदी ॿाहिरि आंदा विया। डियानीलो अॻियां हो। हुनखे ॾिसंदे ई मुंहिंजो रतु ॼमण लॻो। हुनजो मथो पीप वांगुरु सुॼो पियो हो ऐं हर जॻह तां छिलियो पियो हो। ग़लीज़ रत जा फुड़ा संदसि मुंहं तां टिमी रहिया हुआ। थुल्हा ऊनी दस्ताना हुनजे वारनि में फुसिया विया हुआ। मार खां पोइ बि हुननि दस्ताननि सां डियानीलो जे ज़ख़्मनि जो रतु बंदि करण ते चाहियो। हीउ सभु उन महिल कयो वियो जॾहिं कैदी ॻोठ ॾांहुं आंदा पिए विया। मुंहिंजे डियानीलो ॾकंदड़ क़दमनि सां रस्तो ख़तमु कयो। ओचितो जीअं हुनजी मूं ते नज़र पई तीअं हुन पंहिंजूं 2 ॿाहूं पखेड़ियूं ऐं मुरकण जी कोशिशि कई। हुनजी हिकु अखि रत में ॿुॾी वई हुई। मां सोचे रहियो हुउसि त जेकॾहिं मूं डियानीलो खे क़तलु न कयो त ॻोठ वारा मूंखे इते ई पूरो करे छॾींदा ऐं पोइ मुंहिंजा नंढा यतीम लावारिस बचा हिन वसी दुनिया में कंहिंजो सहारो ॻोल्हींदा। जॾहिं डियानीलो उन जॻह ते पहुतो जिते आऊं बीठो हुउसि त हुन मूंखे चयो, बाबा, प्यारा बाबा, हाणे ख़ुदा हाफ़िज़। लुड़क गलनि तां वहंदे रत खे धोई रहिया हुआ ऐं मां पंहिंजो हथु मथे करे न सघियसि। हू बेहदि ॻरो थी वियो हो। हिकु काठी संगीन वांगुरु मूंखे ॿांह में चुभंदे महसूस पई थी। ओचितो मूं राइफल जी कंधी सां पंहिंजे जिगर जे टुकड़े खे हिकु ज़बरदस्त धकु कयो, हिते कंध जे पुठियां, ऐं हू पंहिंजे हथनि सां मुंहं खे लिकाए किरी पियो। मुंहिंजा कास्की दोस्त वॾा वॾा टहक ॾेई खिली रहिया हुआ।
वाह जो हईंस मकी शारा, हणीस खूब हणीस, हा 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 हा। तूं पंहिंजे ड्यानीलो खां ॾाढो नाराज़ थो मालूम थी, ॾाढियां हणीस न त असांखे थोरो तुंहिंजो बि रतु वाहिणो पवंदो। कप्तान ॾेढी ते आयो ऐं ॾेखारण लाइ गलो फाड़े फाड़े पंहिंजनि माण्हुनि खे हुकुम ॾियणु लॻो। हुनजी अखियुनि में नफ़रत भरियल मुर्क हुई। कास्की कैदियुनि ते काही पिया ऐं उन्हनि खे संगीनुनि सां क़तल करणु शुरू कयाऊं। मुंहिंजी अखियुनि अॻियां ऊंध छांइजी वई। मां बेइख़्तियार वठी भॻसि। मूं पंहिंजे ड्यानीलो खे रत में लेथरियूं पाईंदे ॾिसी वरितो हो। सार्जेंट पंहिंजी संगीन सनस गले में टुंबे छॾी हुई। सवाइ हिकु खरर जे ड्यानीलो जे वात मां को बि आवाज़ न निकितो। ॿेड़ी जा तख़्ता पाणी जे दबाव खां हेठि मथे थी रहिया हुआ। मकीशारा पाइप जी रख छंडींदे पेरनि सां ॿेड़ी जे तरे खे जाचणु लॻो। ॿेड़ी ॿुॾी रही आहे। असांखे सुभाणे 2 पहरनि ताईं वण ते वेहणो पवंदो। लानत असांजे नसीब ते। हू देर ताईं माठ में रहियो ऐं पोइ आस्ते आस्ते घुटियल आवाज़ में ॻाल्हाइणु लॻो। हुननि मूंखे इन ॾींहं लाइ पुलिस चौकी जी चार्ज ॾिनी। डान उन वक़्त खां वठी अॼु ताईं केतिरो ई पाणी वहाए चुको आहे, पर आउं अञा ताईं आख़िरी हिॾकी जो आवाज़ ऐं मौत जी खरखराहट ॿुधां पियो, ॼण कंहिंजो साहु घुटिजी रहियो हुजे। उहो ई आवाज़ जो उन ॾींहुं मूं भॼंदे ॿुधो, मुंहिंजे ड्यानीलो जे मौत जी खरखराहट, ऐं अहिड़ी तरह मुंहिंजो ज़मीर पंहिंजो इंतकाम पियो वठे। असां ॿाहिरि जी मौसम ताईं सुर्ख पोशन खे अॻिते वधण खां रोकियो बीठा हुआसीं। उनखां पोइ जनरल सेक्रेटरो असांजी मदद लाइ अची वियो ऐं असां घणो डान दरिया खां थींदा साराटो सूबे ताईं हुननि जी पुठ वरिती। मुंहिंजा पुट सुर्ख फ़ौज सां मिली चुका हुआ। उन करे मुंहिंजे लाइ नौकरी में का बि रिआयत कान हुई, जेतोणीकि आउं केतिरनि बचनि जो पीउ हुयुसि। असां शहर बालाशाह ताईं वधी वियासीं। ओचितो कास्किन में हिकु अफ़वाह उथियो। शैतान न ॼाणा कीअं हुननि खे इहा ख़बर पई त एवान सुर्ख फ़ौज जो साथ छॾे ॾिनो आहे ऐं नंबर 6 कास्की रेजिमेंट में शामिल थी वियो आहे। ॻोठ जा माण्हू मूंखे धमकियूं ॾियणु लॻा। असीं तुंहिंजे हिन ऐवान खे झले खेसि गाह खाराईंदासीं। असीं ॻोठ में आयासीं। उते 6 रेजिमेंट जी कैंप लॻल हुई। जल्दी उन्हनि मुंहिंजे ऐवान खे ॻोल्हे कढियो। हुनजूं 2 ॿाहूं ॿधी गैलींदा गार्ड रूम में वठी आया, जिथे खेसि खूब मारियाऊं ऐं मूंखे हुकुम ॾिनाऊं, हिन खे रेजिमेंट जे हेडक्वार्टर वठी वञ। हेडक्वार्टर ॻोठ खां 12 मेलनि जे पंध ते हो। कंपनी कमांडर काग़ज़ ॾिना ऐं मुंहिंजी निगाहुनि खां पासो कंदे चयो, ही आहिनि तुंहिंजा काग़ज़ मकीशारा। पंहिंजे पुट खे हेडक्वार्टर में वठी वञ। हू तो वटि महफ़ूज़ रहंदो। पीउ खां यकीनन कोन भॼंदो। मूं हक़ीक़त खे सही कयो ऐं ॼाणे वरितो त संदन मर्ज़ी छा आहे। उन्हनि इन लाइ मूंखे हेडक्वार्टर वठी वञण जो हुकुम ॾिनो त जीअं आउं पीउ हुअण जी हैसियत में पक सां पुट खे छॾे ॾींदसि ऐं पोइ हू ऐवान खे झले ऐं मूंखे झले, असां ॿिन्ही पीउ पुटनि खे हिक ई वक़्तु शूट करे छॾींदा। मां उन कमरे में वियुसि जंहिंमें ऐवान कैद हो। पहिरेदारनि खे चयुमि, कैदी मुंहिंजे हवाले करियो, खेसि हेडक्वार्टर वठी वञिणो आहे। ख़ुशी सां वठी वञी सघीं थो, हुननि चयो। ऐवान पंहिंजो डिघो कोट कुल्हे ते रखियो ऐं टोपी खे बेचैनी मां मथे ते हेॾां होॾां फेराए पोइ बेंच ते उछलाए छॾियो। असांजो रस्तो हिकु टकरी जे पासे खां वियो थे। रस्ते ते असां का बि ॻाल्हि ॿोल कान कई। मां घड़ी घड़ी मुड़ी पुठियां निहारे रहियो हुउसि त जीअं माण्हू असांखे ॾिसी त न रहिया आहिनि। अहिड़ी तरह असां अञा अधु मुफ़ासिलो बि ख़तमु न कयो त अॻियां हिकु मुक़दस जाइ आई। हाणे परे ताईं असांखे को बि माण्हू छेड़ो ॾिसण में कोन थे आयो। ऐवान ॿुॾा मुड़ी चयो, हुनजे आवाज़ में केतिरो न दर्दु हो, केॾी न इल्तिजा हुई। बाबा, हेडक्वार्टर में ज़रूरु मूंखे मारे छॾींदा। तूं मूंखे मौत जे मुंहं में वठी हली रहियो आहीं। छा तुंहिंजो ज़मीर अञा बि सुतो पियो आहे? न ऐवान, मूं जवाबु ॾिनो, हू सुतो कोन पियो आहे। पोइ भला तोखे मूं ते रहम नथो अचे? एतिरो मुंहिंजा बचा जो दिलि सीने में टुकर टुकर थियो पवे। ईअं आहे त मूंखे छॾे ॾे बाबा। सोच त सही, हिन दुनिया में मूं केतिरी उमिरि गुज़ारी आहे। हू पंहिंजे गोॾनि में वेही रहियो। 3 दफ़ा मुंहिंजे अॻियां सिर झुकायई, एतिरो जो वञी ज़मीन सां थिए लॻो। मूं हुनखे चयो, मुंहिंजा बचा पाण हिन लाही तां हलंदासूं, उनखां पोइ तूं भले भॼी वञ। मां फ़क़ति ॾेखारण लाइ तुंहिंजे पुठियां कुझु फायर कंदुसि। तोखे ॿुधायां त जॾहिं हू नंढो हो त प्यार जो हिकु लफ़्ज़ खांसि न ॿुधी सघी हा, पर हींअर हुन 2 ॿाहूं मुंहिंजी ॻिची में विधियूं ऐं मुंहिंजनि हथनि खे चुमणु लॻो। असीं कुझु देरि ईअं ई हलंदा रहियासीं, न कि हुन ॻाल्हायो न मूं। असीं हींअर लाही ताईं पहुची वियासीं। ऐवान बीह रहियो। ख़ुदा हाफ़िज़ बाबा, जहिड़ो रहियसि त आख़िर दम ताईं तोखे सहारो ॾींदुसि। तूं मूंखां सख़्ती जो हिकु लफ़्ज़ न ॿुधंदे। हू मूंखे चंबड़ी पियो ऐं मूंखे ईअं महसूसु थियो ॼण मुंहिंजी दिलि फाटण ते आहे। भॼी वञ मुंहिंजा बचा, मूं हुनखे चयो। हुन लाही तां डोड़णु शुरू कयो। हू पुठि वराए अलविदा कंदो पियो वियो।
अञा हू 40 वाल खन मस परे वियो त मूं पंहिंजी राइफल कढी घोड़ो चाढ़े कल दॿाई। गोली ठीक वञी हुनजे पुठनि में लॻी।